बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिर्फ प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी माहिया आफ्ताब मुगेरी ॻाल्हि कयूं फ़ैसलनि जी त मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां त उहे फ़ैसला तारीख़ी फ़ैसला थियणु खपनि जेके धरती धड़ियुनि खे क़ाबिल क़बूल हुजनि। यकीनन ई अॼु पाकिस्तान में सियासी हलचल आहे। पाकिस्तान जे हर कुंड कुड़च में अॼु जलसा बि थियनि पिया ऐं उहे नुमाइंदा जेके वरी अवां जे ऐं असांजे विच में आहिनि उहे चवनि पिया असांखे अगरि वोट ॾींदव त यकीनन ई वोट वठण खां पोइ हिन धरती धड़ियुनि जा जेके ॾुख ऐं सूर आहिनि उहे ख़तमु कंदासीं। सस्ती सिहत, सस्ती तालीम ऐं सस्तो रोज़गार जेको असां अवां खे ॾींदासीं। पर हिन सां गॾोगॾु अॼु ॻाल्हि कयूं त सरज़मीन पंजाब अॼु वॾी जेको आहे सो सियासी मैदान जे हिसाब सां गरम रही। अॼु मौलाना फज़लुर रहमान मुल्तान में जलसो कयो ऐं जलसे खे ख़िताब कंदे यकीनन ई पंहिंजे वोटरनि खे जेको आहे सो कोशिशि कई मोटिवेट करण जी त असांखे वोट ॾियो। JUIF ऐवान में पहुचंदी त मुल्तान समेत पाकिस्तान जा मसइला हल कंदी। अहिड़ी रीति शहबाज़ शरीफ़ जेको आहे उन बि अॼु जेको आहे सो जलसे खे ख़िताब कयो। उन बि यकीनी तौर ते पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं ईंदड़ जेको आहे सो इलेक्शन ते अॼु पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे कारकुननि खे कोशिशि कई ऐं उनखे क़ाइल करण जी कोशिशि कई कहिड़ी बि रीति जेको आहे सो असांखे वोट ॾियो त इक़्तिदार में पहुचंदासीं त अवां जी ख़िदमत कंदासीं। अहिड़ी रीति पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो भी जेको आहे सो अॼु पंजाब में ख़िताब कयो। गुजरात में उन बि अॼु जेको आहे सो पंहिंजे ख़िताब जे दौरान वाज़े तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो वॾो अहम पैगाम ॾिनो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अगरि तव्हां वोट ॾींदव त यकीनन ई शींहं जो रस्तो रोकींदासीं। यानी कि पाकिस्तान मुस्लिम लीग नून खे ऐवान में इक़्तिदार में अवां पहुचायो था त वरी उहे मसइला थींदा जेके माज़ी में थिया आहिनि। पर हिन सां गॾोगॾु अॼु इल्ज़ामनि जी जेका सियासत चऊं पिया दफ़न थियणु खपे आहे, पर अॼु मैदान में हिक ॿिए ते सियासी इल्ज़ामात जेके अॼु असांजा लीडर हणनि पिया उहे वॾी अहम ॻाल्हि आहे। अॼु ॻाल्हि कयूं त नून लीग अॼु बि ज़िया ऐं IGI वारी पार्टी आहे। बिलावल भुट्टो चवनि पिया त मूंखे फ़र्क़ु नज़र न पियो अचे त इहा IGI ऐं ज़िया जी जेका बाक़ायदात आहे उहा अॼु पाकिस्तान में सियासत करे पई। एहसन इक़बाल जेको पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो अहम रहनुमा आहे उन बि जेको आहे सो अॼु जवाब में वॾो अहम जेको आहे सो इल्ज़ाम हणंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जे मथां त उहो घटि में घटि पहिरियां इहो सोचे त सिंध में जेका सूरत हाल आहे उन्हनि कहिड़ो कमु कयो आहे। मरियम नवाज़ जो बि वॾो अहम बयानु आहे त 15 सालनि जी हुकूमत कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी जेके तबाही जा मनाज़र नज़र अचनि पिया अॼु उहे असां ते तनक़ीद कनि पिया। इहे वॾा अहम सवाल आहिनि। अॼु मुंहिंजा मोज़िज़ महिमान मां तारीफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो पहिरियों महिमान थोड़ी देरि में मूंखे जॉइन कंदो मंसूर मुगेरी साहब जेको सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार आहिनि। उहे बि असां सां स्टूडियो में हूंदा। इन सां गॾोगॾु ज़ुल्फ़कार हालेपोटो साहब आहिनि सीनियर तज़िया निगार। उन्हनि जी ॾेह तोड़े परॾेह जी सियासत ते हिकिड़ी काफ़ी नज़र आहे। उहे बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। ज़ुल्फ़कार हालेपोटो साहब वॾी महिरबानी अवां असां सां मौजूदु आहियो। सीनियर सहाफ़ी तज़िया निगार ऐं एंकर पर्सन आहिनि जंहिंजी बिलख़ुसूस पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी गॾोगॾु इंटरनेशनल इशूज़ ते बि काफ़ी नज़र आहे। मसूद रज़ा साहब असां सां वीडियो लिंक पे मौजूद हैं। बहुत शुक्रिया मसूद रज़ा साहब, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए और ख़ास तौर पर जो आज का मैदान गर्म है ख़ास तौर पर पूरे सिंध में और पाकिस्तान में, उस पर आपसे भी बात करेंगे। मसूद रज़ा साहब मैं आपकी जानिब आऊँगा सबसे पहले। तो सर ये तो आज इल्ज़ामात की सियासत जिसको हम कहें कि दफन होना चाहिए था, मगर आज भी बिलावल भुट्टो साहब कह रहे हैं कि ये नून लीग वही है जो ज़िया की बाक़ायदात है और IGI वाली जो है PMLN है। फिर मरियम नवाज़ कह रही है कि सिंध में 15 साल की जो तबाही करने वाली पाकिस्तान पीपल्स पार्टी है वो आज हम पे इल्ज़ामात लगा रही है। ये सियासत जो कि दफन होनी चाहिए थी, जो आप और हम और कह सकते हैं कि सियासी हलके तो यकीनन एक दूसरे पे तनकीद करते हैं, मगर जो सीरियस हलके हैं वो कह रहे थे कि शायद दो पार्टियां अब ये मिलके थोड़ा आगे बढ़ेंगी, मगर ये वो तो वही सियासत है जो PTI पे आप तनकीद करते थे, हम करते थे, दीगर करते थे लोग। जी देखिए ना, बहुत शुक्रिया। सबसे पहले तो आपने मुझे मौका दिया। देखिए ये जो सियासत है इसमें बहुत वाज़ेह तौर पर हमें नजर आ जाता है जी। और ये कोई बहुत लंबी चौड़ी तारीख नहीं है। ये चंद महीनों की बात है, 1 साल से भी कम की बात है कि यही जमातें एक साथ मिलकर बैठ जाती हैं और जब इनको सूट करता है तो कहती हैं एक दूसरे पर तनकीद मत करो, और जब इन्हें सूट करता है एक दूसरे पर तनकीद करना तो ये वो बखिए उधेड़ते हैं कि किसी का लिहाज तक नहीं करते। कल यही शहबाज शरीफ साहब थे, यही नवाज शरीफ साहब थे, यही मरियम साहबा थी। बिलावल साहब कहा करते थे कि शहबाज शरीफ नून लीग के बाद में मेरे पहले वजीर आजम है। वो कहते थे कि सिंध को शहबाज स्पीड की जरूरत है। इसी तरह जो शहबाज शरीफ साहब थे वो बिलावल साहब को कहते थे
कि ऐसे नौजवानों को आगे आना चाहिए, हमें नौजवान क़यादत की ज़रूरत है। तो ये बाहम शीर व शकर थे जब उन्हें इक़्तिदार में ये मामला सूट करता था। आज 15 दिन रह गए बामुश्किल इस इलेक्शन कैंपेन के। तो अब जब इलेक्शन कैंपेन करनी है, ज़्यादा से ज़्यादा हिस्सा चाहिए, तो फिर ये ऐसे संगीन इल्ज़ामात एक दूसरे के ऊपर लगा रहे हैं कि अगर ऐसे इल्ज़ामात ज़िंदगी में कोई किसी के ऊपर लगा दे तो शायद दोबारा बैठने का तसव्वुर भी ना करे। लेकिन सितर ज़रीफ़ी हमारी सियासत की कि लोगों को बिल्कुल बेवकूफ़ समझते हैं, लोगों को समझते हैं कि इनको कुछ आता ही नहीं, इनकी याददाश्त ही नहीं है, और जो कुछ अभी हमने किया, चंद महीने पहले तक हम कर रहे थे, जी वो सब कुछ जो कर रहे थे उसको अभी ये कौम जायज़ मान ले, और अब जो हम करें उसको उस वक़्त जायज़ मान ले, और जो अब हम कर रहे हैं इसको इस वक़्त जायज़ मान ले। तो अब दुनिया बड़ी बदल चुकी है, हालात वो नहीं है आफ्ताब साहब। ठीक है। अब खुद सोचना चाहिए इन लोगों को कि तक कौन से झूठ बोलेंगे, झूठ बोलने की कोई इंतहा होती है। अब लोग इस झूठ पे नहीं आ रहे, और यही वजह है कि तमाम जमातें हमें सिकुड़ी हुई महसूस हो रही हैं। नून लीग जो है वो सेंट्रल पंजाब तक महदूद हो गई है, जी उसे पूरे पाकिस्तान में तमाम सियासी जमातों के साथ अलायंस करना पड़ रहा है। तमाम सियासी जमातें एक दूसरे के साथ अलायंस कर रही हैं। सिर्फ एक पीपल्स पार्टी बची है जो अलायंस जिसके साथ नहीं हो रहा, क्योंकि उसके पास सिंध का एक अपना पहले ही से एक शेयर मौजूद है। बिल्कुल। तो अफसोस की बात है कि हमारी सियासत एक ऐसे दोराहे पे खड़ी हुई है जहां पर जो हमारे लिए नया नहीं है, हम माजी में भी देखते रहे, जब इन्हें सूट करता है ये कह देते हैं कि एक दूसरे पर तनकीद नहीं होनी चाहिए, और जब इन्हें सूट करता है तो ये जी बरबला एक दूसरे मसूद साहब, जुल्फ़िकार हाले पोटो साहब भी हैं, उनकी भी खासी नज़र है पाकिस्तान और बैनुल अक़वामी इशूज़ पे। जुल्फ़िकार हाले पोटो साहब, बड़ी महिरबानी अवां वक्त कढियो। सर, हिकिड़ी त सियासत जेका मसूद रज़ा बि चयो पियो त तनक़ीद बराए इस्लाह हुजणु खपे, पर ही जेका हाणे दस्तो गिरोबान जी सियासत आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते असां इल्ज़ाम आयद कंदा हुआसीं त उन जा कारकुन ऐं उन्हनि जी हिकिड़ी जेका ब्रिगेड आहे, जेका का बि सहाफ़ी को बि तज़िया निगार अगरि तनक़ीद कंदो त उनजे पोयों पइजी वेंदी हुई। पर अॼु क़ाइदीन जो जेको ही रवैयो आहे इनखे की पिया ॾिसो। ऐं अॼु त तय आहे त अगरि बिलावल भुट्टो चए पियो त इहा जेका नून लीग आहे उहा ज़िया जी बक़ायाजात बि आहे, ऐं IGI वारी नून लीग आहे, ऐं उनजो कमु ई इहो आहे त शींहं खे अगरि पंजाब वोट ॾिए थो ऐं पाकिस्तान, त यकीनन ई इहो वॾो मुश्किल थींदो ईंदड़ वक़्त में पाकिस्तान जे लाइ। अवां की पिया ॾिसो जुल्फ़िकार हाले पोटो साहब? जुल्फ़िकार हाले पोटो साहब, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? अच्छा, कोशिशि कयो त जुल्फ़िकार हाले पोटो साहब खे बि वठी वठूं, पर जेको आहे सो मंसूर मुगेरी साहब स्टूडियो में आहिनि। मंसूर साहब, इहो अगरि मां तव्हांजे साम्हूं सवालु रखां त इहो बि वॾो अहम आहे त 8 फरवरी ते चूंडूं ज़रूरु थींदियूं। अॼु मुर्तज़ा सोलंकी चए पियो त आम चूंडूं जेके आहिनि उहे थींदियूं, पर हिन सां गॾोगॾु पाक फ़ौज जी बि ॻाल्हि कई वई त उहा बि अॼु उनजी बि वज़ारत दाख़िला जेको आहे सो मंज़ूरी ॾेई छॾी आहे त फ़ौज बि स्टैंड बाय हूंदी, रेंजर्स बि हूंदी, पैरामिलिट्री फोर्सिस जेके बि आहिनि उहे तयारु हूंदियूं। यानी कि अॼु खां इहो तय थी वियो आहे त हाणे जेको अभाम हो, तव्हां मूंखां सभिनी खां पुछनि पिया त चूंडूं थींदियूं, इलेक्शनूं थींदियूं बि या न, पर हाणे लॻे थो थींदियूं। पर हीअ जेका नई इल्ज़ामात जी सियासत आहे इनखे की पिया ॾिसो? आफ्ताब साहब, ॿिया जेका पहिरीं तव्हां ॻाल्हि कई त सूरत वाक़ई हाणे लॻी पई त चूंडूं थियनि पियूं, ऐं जेको तव्हांजो ॿियो पार्ट आहे सवाल जो इल्ज़ामनि वारो, या का पहिरीं दफ़ो त कोन पिया लॻनि। तव्हां ॾिसो, जॾहिं खां पाकिस्तान में सियासी जमातूं, ख़ासि तौर ते हीअ सियासी जमातूं जेके अॻे PTI कान हूंदी त पीपल्स पार्टी ऐं नून लीग वारा, तव्हां ॾिसो इन खां वधीक ख़तरनाक ज़बान इस्तेमालु कंदा रहिया आहिनि। शहबाज़ शरीफ़ एतिरे ताईं हुन चयो हिकिड़े बयान में त मां तव्हांजो पेट चीरे हुन मां जेको तव्हां करप्शन जो सामान आहे उहो कढंदुमि। हिन पासे खां बि अहिड़े क़िस्म जो ज़बान इस्तेमालु थींदी रही आहे। पीपल्स पार्टी वारा थोरो शाइस्तगी सां ॻाल्हाईंदा हुया, पर पंजाब जी क़यादत में जेके बि पार्टियूं रहियूं आहिनि हाणे खणी अलॻि थियूं आहिनि, उन्हनि जी ज़बान ॾाढी सख़्तु हुई। वरी जॾहिं खां PTI वारा दोस्त आया आहिनि त उन्हनि त वरी सफ़ा आरो पार करे छॾियो आहे। उन्हनि जी ज़बान सभिनी खां ख़राबु इस्तेमालु थी रही आहे। सोशल मीडिया ते असां क्लिप्स ॾिसूं पिया, हाणे त जेकी औरतूं आहिनि उन्हनि जी ज़बान बि अहिड़ी ज़बान इस्तेमालु थिए पई जेका ख़ुदि हैरान कोन आहे, परेशान कोन आहे, जेका न थियणु खपे। ऐं तव्हां हिक ॿिए ते तनक़ीद कयो, 100 भेरा तनक़ीद कयो, पर सियासत में पर्सनलाइज़ थियणु इहो मुनासिबु न आहे। मुंहिंजो उन्हनि जे लाइ इहो ई ख़्यालु आहे त इहो न थियणु खपे। सही। जुल्फ़िकार हाले पोटो साहब, मां तव्हांजी लाइन डिस्कनेक्ट थी वई, मां तव्हांजे साम्हूं बि इहो सवालु रखियो त अच्छा वरी लाइन जुल्फ़िकार साहब आहिनि रस्ते में। मसूद रज़ा साहब, मैं आपकी जानिब आऊँगा। एक तो चलें ठीक है, ये तो पाकिस्तान की सियासत है, मगर जो इस वक्त सूरत हाल है, माजी की इलेक्शन आपने कवर किए हैं, मैं समझता हूँ कि आप ग्रास रूट पे भी गए पूरे पाकिस्तान में और बिलखुसूस सूबा सिंध में। अभी क्या सूरत हाल नज़र आ रही है शहरी और देही आबादी की, ख़ासतौर पर हम अगर सिंध की बात करें?
सी जो सूरत हाल है वो माजी के इलेक्शंस की तरह ही है, जो माजी में नॉर्मली इलेक्शंस होते रहे हैं। यानी इस वक्त पीपल्स पार्टी का जो हल्का इंतखाब है, जाहिर सी बात है अंदरूनी सिंध वो बहुत ज्यादा मजबूत है, जी देही सिंध में, और वहां पर पीपल्स पार्टी मजबूत है। कम बैक करती नजर आ रही है हमें एमक्यूएम, और एमक्यूएम ने ना सिर्फ ये कि अपने कैंडिडेट जो हैं वो तमाम ही उन हलकों में खड़े किए जहां पर वो माजी में खड़े करते रहे, बल्कि इस दफा उन्होंने कुछ बड़े पावर शोज भी किए। और अभी चंद दिन पहले जो उन्होंने कराची में एक पावर शो किया वो एक बड़ा पावर शो था। मगर ये देखना होगा कि इलेक्शन वाले दिन क्या होता है, क्योंकि कराची के अंदर और हैदराबाद के अंदर पीपल्स पार्टी ने भी बड़ा काम किया है इंतखाबी सियासत में। तो पीपल्स पार्टी और एमक्यूएम के दरमियान एक कड़ा मुकाबला यहाँ पे तवक्को किया जा रहा है शहरी सिंध में। और जैसा कि बिलावल साहब की ख्वाहिश है कि हैदराबाद और कराची से उनको ज्यादा से ज्यादा नशिस्तें मिलें ताकि वो वजीर आजम बन सके, जी तो देखना होगा कि वो इसमें किस हद तक कामयाब हो पाते हैं। सर, मसला मसूद साहब, आपने कहा कि एमक्यूएम ने जो पावर शो किया है यकीनन वो बड़ा अहम था, मगर इसके साथ साथ जमात इस्लामी और कुछ आज़ाद उम्मीदवार और पीएमएल-एन भी जो है कराची से यकीनन इलेक्शन लड़ रही है। तो क्या समझते हैं कि वाक़तन एमक्यूएम को वो सीटें मिलेंगी जो माजी में थी, या पाकिस्तान पीपल्स पार्टी जो दावा कर रही है और कि 13 जो है हम कौमी असम्बली की और सूबाई सीटें में भी इजाफा होगा हमारा सिंध के अंदर, शायद हमें किसी की ज़रूरत ना पड़े, हम जो है अगला जो सिंध में जो सीएम होगा उसमें हमें तो किसी की ज़रूरत ही नहीं पड़ेगी। तो ऐसा लग रहा है आपको? जी जी, सीएम शिप के लिए तो शायद जरूरत ना पड़े, क्योंकि पीपल्स पार्टी का एक ट्रैक रिकॉर्ड है गुज़िश्ता 3 इंतखाबात में कि पीपल्स पार्टी ने अपना वजीर आला मुंतखब किया, और गुज़िश्ता तो आपको पता ही है, गुज़िश्ता इलेक्शन में तो किसी की मदद के बगैर ही किया है। मगर कराची की जहां तक बात है, हैदराबाद की बात है, पीएमएल-एन एक हल्के से इंतखाब लड़ रही है और वहां पर शहबाज शरीफ साहब को इंतखाब लड़ना था। शहबाज शरीफ साहब वहां उस हल्के में गए भी नहीं, कोई कैंपेन भी नहीं किया, और जो साहब वहां पे इंतखाब लड़ रहे हैं वो कमजोर पोजीशन में है। वहां पर जनाब कादिर मंदूखेल साहब जो हैं वो ज्यादा स्ट्रांग पोजीशन में है, और बहुत मुमकिन है कादिर मंदूखेल और मुस्तफा कमाल के दरमियान वहां मुकाबला होगा। और मुस्तफा कमाल भी दावा कर रहे हैं कि वो बड़ी अच्छी पोजीशन में है। जमात इस्लामी की जहां तक बात है तो जमात इस्लामी की तारीख रही है कि जमात इस्लामी लोकल बॉडी सिलेक्शन में अच्छा परफॉर्म करती है, लेकिन जब बात आती है आम इंतखाबात की तो उसमें हमें जमात इस्लामी अच्छा परफॉर्म करते नजर नहीं आती। एक फैक्टर और आप ध्यान में रखिए, टीएलपी ने बहुत बड़ी तादाद में अपने उम्मीदवार जमा किए। टीएलपी भी यकीनी तौर पर लगता यह है कि कुछ सीटें निकालने में कामयाब हो सकती है सूबाई की, और एक आध सीट पर कड़ा मुकाबला हो सकता है। मसूद साहब, यहाँ पे जीडीए का भी जिक्र जरूर करेंगे हम। जीडीए भी बड़ी अहम जमात है सिंध के अंदर, और ख़ासतौर पर जो है पीएमएल-एन भी जो है कराची से लड़ रही है और सिंध के मुख्तलिफ अजला से। माना कि उनका फैसला जो था शहबाज शरीफ वाला, वो आपने कहा कि कादिर मंदूखेल और विनिंग पोजीशन में तो यकीनन वोट होगा। दो बड़े अहम जो शख्सियात हैं मुस्तफ़ा कमाल और कादिर खान मंदूखेल, उनके दरमियान होगा। ख्वाजा शुहैब तो उस तरह से नज़र नहीं आ रहे एक्टिव जिस तरह से नज़र आना चाहिए था, जो पीएमएल-एन के कैंडिडेट है वहाँ पे। मगर जीडीए का क्या देख रहे हैं आप सिंध के अंदर? देखिए, जीडीए जो है वो बहुत अच्छी पोजीशन में नजर नहीं आ रही है मुझे, खासतौर पर शहरी सिंध के अंदर। माजी में भी उनकी जो कारकर्दगी है वो बहुत ही कोई काबिल जिक्र नहीं रही है। तो ठीक है, वो मौजूद तो है, लेकिन मुकाबला जो है वो मुकाबला पाकिस्तान पीपल्स पार्टी और एमक्यूएम के दरमियान ही मुझे बिल्कुल। नजर आ रहा है। दोनों दो मुकाबले बड़े अहम होंगे। जुल्फकार हाले पटोर साहब, तव्हां की पैरिसो छाकाणि त सिर्फ़ जीडीए, पीपल्स पार्टी, एमक्यूएम, जमात इस्लामी, टीएलपी न, पर इन में कुछ जीडीए जे प्लेटफॉर्म तां कुछ सिंध में जीअं अयाज़ लतीफ़ पलीजो साहब विढ़नि पिया, डॉक्टर कादिर मक्सी आहिनि, त सिंध जी मजमूई सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। हिन इलेक्शन खे की पिया ॾिसो? जेके वॾियूं अहम चूंडूं आहिनि हिननि खे की पिया ॾिसो मां? जेका सभिनी खां पहिरीं ॻाल्हि हिकिड़े वोटर तौरु या हिकिड़े पाकिस्तान जी शहरी तौरु जी, या हिकिड़े अहिड़े कंसर्न सिटीज़न तौरु जेको चाहे थो त मुल्क में जमहूरी सिस्टम्स हुजनि, पार्लियामानी डेमोक्रेसी मज़बूत थिए ऐं इदारा कमु कनि ऐं माण्हू असांजा दुनिया में जेॾां वञनि त उते उन्हनि जो तारुफ़ हुयो हीअ हिकिड़ी तमामु मज़बूत जमहूरियत जा माण्हू आहिनि या हिकिड़ी तमामु सुठे पार्लियामानी सिस्टम जा माण्हू आहिनि। त इन सेंस में जेका इंतिहाई जेका पुरुमीद ॻाल्हि आहे न, मां पहिरें ॾींहं खां सॼी मूवमेंट ॾिसां पियो जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं कनि पई, त जेको पॉइंट ऑफ ऑप्टिमिज़म आहे न, जेका हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि मुल्क जे चइनी सूबनि जे माण्हुनि में आहे इंक्लूडिंग सिंध,
त तव्हां ॾिसो त केतिरा इशूज़ आहिनि त एस्टेब्लिशमेंट इलेक्शन कोन थियण ॾींदी, थींदी कोन थींदी, अलाइनमेंट्स कहिड़ियूं थींदियूं, नवाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर थींदो कोन थींदो, जीडीए खे थी स्पेस ॾिए थी नथी ॾिए, इमरान ख़ान जो छा थींदो, इन्हनि सभिनी थ्योरीज़ एमक्यूएम पाकिस्तान जो फेट छा थींदो, इहे सभु मामलनि जे बावजूदि तव्हां ॾिसो त सभु पार्टियूं पंहिंजो पॉलिटिकल मोमेंटम ठाहीनि थी ऐं अॻियां वधंदे नज़र पियूं अचनि ऐं उन में पर इहो अवाम जेको हुयो उहो अवां सम्झो पिया त ख़तमु थियो, छाकाणि त मंसूर मुगेरी साहब बि आहिनि असां सां स्टूडियो में, मसूद रज़ा साहब बि आहिनि, अवां बि आहियो, असां जेके कलमदड़ी आहियूं असां सां रोज़ माण्हू इहो पुछनि पिया त वाकई इहे जेके चूंडूं आहिनि 8 फरवरी ते इलेक्शन होंगे भी या नहीं होंगे, मगर इहो जेको सवाल पैदा पियो थिए चाहे शहर में हुजे या बिरून मुल्क ओवरसीज़ पाकिस्तानी हुजनि, त इहो क्वेश्चन मार्क जेको असां अञा ताईं ख़तमु छो न पियो थिए, हिनजी वजह छा हुई? मां पहिरीं हू पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां जेकर मूंखे इजाज़त ॾियो। जी जी त इलेक्शन थियनि थियूं नथियूं थियनि, इलेक्शन में केरु खटे थो नथो खटे, इन सभिनी क्वेश्चन ऐं कंसर्न जे बावजूदि बि तव्हां ॾिसो त मुल्क जो माण्हू बेचैन आहे त मुल्क में पार्लियामानी डेमोक्रेसी जो सिस्टम कंटिन्यू करे, जेको टुटो मार्शलाऊं अचनि थियूं, फौजी आमर अचनि था, बिल्कुलु कंटिन्यूटी थिए थी, त हिकिड़ो इहो आउं चई कुंडनि माण्हुनि खे ऐं सियासी पार्टी जो सलाह आहे त सभिनी प्रेशर ऐं इशूज़ जे बावजूदि त बिलावल पंजाब में जलसा पियो करे, मियां साहब नानकाना साहब में तमामु वॾो जलसो कयो, फज़लुर रहमान साहब जी तव्हां ॻाल्हि कई, जी फारूक सत्तार निकिरी आया हुआ, हयाज़ लतीफ़ अली जो दर खे वञी, कादिर मक्सी टंडे मोहम्मद खान मां निकिरी कोन थो, पोइ जीडी जा वॾेरा हुजनि या पीपी जा वॾेरा हुजनि, सभु पंहिंजे इलेक्शन मूवमेंट में, त हिकिड़ो आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो तमामु पाण सभिनि लाइ हिकिड़ो पॉइंट ऑफ रिलैक्सेशन आहे त माण्हू बुनियादी तौर ते तयारु आहे कंहिं बि अहिड़ी तब्दीली लाइ जेका इलेक्शन जे ज़रिए अचे, वोट जे ज़रिए अचे, त हिकिड़ी त इन ॻाल्हि खे हर हर वरजाइजे त इन्हनि सभिनी प्रेशर जे बावजूदि हाणे अचूं था त सिंध में, हाणे ॾिसो सिंध में जेको बुनियादी प्रॉब्लम आहे उहो इहो आहे त पीपल्स पार्टी भले इलेक्शन खटे, कंहिं हुनखे कोन चयो आहे त तव्हां इलेक्शन न खटो, त छा पीपल्स पार्टी खे इहो इख़्तियार ॾिनो आहे त तव्हां अहिड़ो माहौल ठाहियो जंहिंमें जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि जो इलेक्शन में चूंड में बीहण जो या इलेक्शन प्रोटेस्ट करण जो या कैंपेन हलाइण जो फंडामेंटल राइट ई उन्हनि खां फुरियो वञे, तव्हां लोकल गवर्नमेंट जी सॼी हिस्ट्री खां वठी हेल्थ ताईं ॾिसो त हुननि अहिड़ो सिस्टम जोड़ियो आहे कि ॿियो माण्हू सोचे ई नथो सघे त असीं इलेक्शन में वेही सघूं था, त पहिरीं ॻाल्हि त इहा हिकिड़ो तमामु गैर ज़मूरी जेको सिस्टम ठाहे छॾियो आहे, वरी हाणे पीपल्स पार्टी में नओं कल्चर आयो आहे त सभु बिना मुक़ाबला अचो, त इहे सभिनि परेशानी जे बावजूदि जीडीए ऐं हुनजी पॉलिटिक्स जेका बि आहे जीडीए हुन सां गॾु को सहमत न आहियां, पर हुन जे बावजूदि सभिनी प्रेशर जे बावजूदि निकिरी आया आहिनि, जीअं पाण नाला वरिता, डॉक्टर साहब निकिरी आया हुआ, अयाज़ निकिरी वियो आहे, इंडिपेंडेंट निकिरी आया आहिनि, अवामी तहरीक जा माण्हू निकिरी आया आहिनि, त बाय एंड लार्ज जो रिज़ल्ट कहिड़ा बि अचनि, नतीजा कहिड़ा बि अचनि, मुंहिंजे लाइ इहा उत्साहींदड़ ॻाल्हि आहे त मुल्क जो माण्हू तयारु बीठो आहे, मुल्क जो माण्हू जी ॻाल्हि ते कंसेंसस रखे थो त हिन मुल्क जे अॻियां वधण जो वाहिद हल पार्लियामानी डेमोक्रेसी आहे, इलेक्शन्स आहिनि, बिल्कुलु उन ते इतफ़ाक़ बि आहे, यकीन ईअं हुजणु खपे जेको अव्हां जो तज़ियो आहे, पर सवाल पैदा इहो थो थिए जेको अञा ताईं अवाम हुयो ऐं आहे बि त इलेक्शनूं थींदियूं न थींदियूं, इन सवाल जो जवाबु मां वठण जी कोशिशि पियो कयां अव्हां खां त सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे सीरियस हल्कनि में छा ॻाल्हियूं हलनि पियूं, अव्हां वटि अव्हां सां गॾोगॾु उहे कलम धणी त यकीननि इलेक्शन थियणु खपनि, तव्हांजो बि मौक़िफ़ इहो आहे, पर अञा ताईं इहो सवाल ऐं क्वेश्चन मार्क छो क़ाइमु आहे? ऐं ॾिसो इलेक्शन इहो जेके हिन क़िस्म जूं चेकर्ड डेमोक्रेसीज़ हूंदियूं आहिनि न, जीअं त 11 साल मार्शलाऊं अचनि, वरी महीना बेनज़ीर खे मिलनि, वरी मार्शल अची वञे, वरी 2 साल नवाज़ शरीफ़, उते इहा वसवसा वहम ऐं इहा अनसर्टनिटी रहे थी, इहा नेचुरल आहे, पर मुंहिंजी ज़ाती एनालिसिस इहा आहे त इलेक्शन ऑन टाइम ऐं पोइ इलेक्शन में इंजीनियरिंग थिए थी, इलेक्शन मैनूवर थियनि था, इलेक्शन डे मॉनिटर कीअं थी थिए, उहा कीअं थी मैनेज थिए, इहे वरी अलॻि क्वेश्चन, पर आउं इलेक्शन टाइम ते सही। मंसूर मुगेरी साहब, यकीननी जेके मुख़्तलिफ़ सर्वे थियनि पिया, मुख़्तलिफ़ सर्वे पाकिस्तान में अचनि पिया, अॻु जी बि सर्वे जी ॻाल्हि कयूं त वॾो अहम अॼु आयो आहे त PMLN पहिरें नंबर ते आहे, ॿिए नंबर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, 3 नंबर ते किथे न किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, पोइ इहे सर्वे यकीननी इन जो असरु इलेक्शन ते चूंडुनि ते पवंदो या वरी जेका ॻाल्हि कनि पिया ज़ुल्फ़िकार आली भुट्टो साहब ऐं मक़सूद रज़ा बि चवनि पिया त इहो त जलसा त पंहिंजी जॻह ते वॾा आहिनि, पर जॾहिं डब्बा खुलंदा ऐं वोट जॾहिं निकिरंदा, जॾहिं काउंट थींदा, तॾहिं ख़बर पवंदी त कंहिंजी विनिंग आहे ऐं केरु विनिंग पोज़ीशन में आहे, पर हिन सर्वे जेके कराइनि पिया या थियनि पिया उन में अव्हां सम्झो पिया त वाक़िअतनि ई PMLN हिन वक़्तु मुल्की सतह ते पहिरें नंबर ते आहे?
साहब ॾिसो हिकिड़े उहे सर्वेस आहिनि जेके कंट्रोल सर्वे चइजे जी जिन जूं शयूं अचनि बि थियूं उन्हनि ते इल्ज़ाम बि लॻनि था त भई हिननि हिनखे सपोर्ट कई आहे फलाणी दौर खे सपोर्ट कई आहे फलाणी खे जूं मार्क्स घटि ॾेखारियूं अथनि हिकिड़ियूं उहे सर्वेस आहिनि जेके ख़ुदि विदिन द स्टेट जेके आहिनि उहो कराइनि था जेके असांजा सोर्सिस आहिनि उन्हनि जे हिसाब में त कुझु ॿियो पियो अचे अच्छा पोइ बहरहाल हीअ जेके आयो आहे ब्लूमबर्ग वारो या जी। ॿिया जेके अचनि पिया असां नेशनल मीडिया उनमें त नवाज़ लीग खे मथे ॾेखारियो पियो वञे पर अॼु मुंहिंजी हिकिड़ी कराची में उर्दू मीडिया जे हिकिड़े दोस्त सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी रही त उन चयो त मुंहिंजे ऑफिस वारनि मूंखे चयो आहे सोशल मीडिया सां तालुक़ु आहे त न्यूट्रल सर्वे कर हर हल्के में वञ ऐं 2-2.5 कलाक लॻाए ऐं विदाउट माना ब्रेक जे चई मां ईमानदारी सां थो ॿुधायां त कराची में जेका अची मुंहिंजे लाइ हैरान कोन आहे त 80% या 75% माण्हुनि जो रुझान जेको आहे सो PTI जी तरफ़ हुयो जेको पोइ 2018 में ईअं कोन हुयो 2018 में खणी नतीजा हिननि जे हक़ में आया पर हुयो कोन पर हिन भेरे चई तमामु घटि जाइ ते मूंखे असांखे MQM जी सपोर्ट में माण्हू मिलिया आहिनि थोरनि माण्हू पीपल्स पार्टी जी सपोर्ट कई आहे कुझु माण्हुनि TLP जी बि सपोर्ट कई आहे नून लीग जी सपोर्ट कई आहे पर डिफरेंस एतिरो आहे हाणे इन डिफरेंस जो हाणे इलेक्शन जे ॾींहं ते ॾिसणो आहे त जेको वोटर आहे उहो आया कंहिंखे वोट करे थो या जेके रिज़ल्ट नतीजा अनाउंस थींदा उन में सूरत हाल छा पई अचे ऐं तव्हां ॾिसो 2018 जा जेके इलेक्शन जा नतीजा आया उन में इहो थियो त 1-2 बजे ताईं नतीजा जेके अची रहिया उन में हिकिड़ा खटे रहिया ऐं पोइ वरी जेको RTS सिस्टम वेहिजी वियो उन खां पोइ वरी सुबुह जो शाम जो ॿिए ॾींहं ते नतीजा ॿिया आया ख़ुदा करे त ईअं न थिए त जंहिं माण्हुनि खे जेको आवाम चूंडे थो वोट ॾिए थो उनजे वोट जो एतिराम थिए ऐं ईअं नतीजा अचणु खपनि जीअं आवाम चाहे थी ख़ुदा करे हिन भेरे उहा सूरत हाल न थिए सभिनी जी दुआ इहा आहे त माण्हू दिलि सां जंहिंखे वोट ॾिए ABC जंहिंखे बि ॾिए उनजो वोट ईअं ई अचणु खपे त जीअं ख़बर पए त बाबा माण्हू हिन जमात खे चाहिनि था हाणे ॾिसणो आहे त 8 फेब्रुआरी ते त कराची में MQM खे केतिरी सपोर्ट मिले थी पीपल्स पार्टी एॾी वॾी कोशिशि कई आहे अवां छा पिया ॾिसो MQM जी इहो त हिकिड़ो थी वियो सर्वे जी ॻाल्हि पर तव्हां जेका ग्राउंड ते ॾिसो पिया मसूद रज़ा सां जेको पावर शो कयो आहे MQM पोयनि ॾींहंनि में उहो वॾो अहम आहे उनखे बि नज़रअंदाज़ नथा करे सघूं अहिड़ी रीति जेको आहे सो PMLN जी बि तव्हांजे साम्हूं पोज़ीशन आहे GDA जी अव्हांजे साम्हूं पोज़ीशन आहे TLP आहे JUFA आहे जी आफ्ताब साहिबु तव्हां मूंखां ज़ाती पुछो था त बिल्कुलु मूं हुननि जा जलसा ॾिठा आहिनि सुठा जलसा थिया आहिनि ऐं हिन भेरे 2018 जे मुक़ाबले में PSP MQM में शामिलु थी वई आहे MQM में थोरी जान बि पई आहे त मुमकिन आहे त MQM खे वधीक सीटूं मिलनि जी ऐं गॾियल रुझान आहे मुख़्तलिफ़ जायुनि ते असां ॾिसूं था त काफ़ी माण्हू हिन जे फेवर में ॻाल्हाइनि था काफ़ी हिन जे फेवर में नथा ॻाल्हाइनि 2-3 हल्का अहिड़ा आहिनि जिते मुस्लिम लीग नून जे लाइ माण्हू ॻाल्हाइनि था ऐं काफ़ी हल्का अहिड़ा आहिनि जिते पीपल्स पार्टी जे फेवर में माण्हू ॻाल्हाइनि पिया पीपल्स पार्टी छाकाणि त हिन हुकूमत में ख़ासि करे इलाही इलाइक़नि खे फोकस कयो आहे नवां ज़िला ठाहिराए अथई ऐं नयूं हदबंदियूं करायूं अथई पीपल्स पार्टी घणी सीटूं कढी सघे थी जीअं सईद गनी जो बयानु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी दावा करे पई त 13 नेशनल असेंबली जूं सीटूं असां कराची मां घटि में घटि कढंदासीं इहो चवणु ॾाढो ॾुखियो आहे त पीपल्स पार्टी 13 कढंदी बहरहाल कराची मां हिन भेरे थी सघे पोइ भेट जे मुक़ाबले में वधीक सीटूं मिलनि पीपल्स पार्टी खे क्लियर ॻाल्हि आहे ॾिसो तव्हां 15 साल तव्हां इक़्तिदार में रहिया आहियो तव्हांखे मेयरशिप फस्ट टाइम मिली आहे तमामु वॾे अरसे खां पोइ जेको मुर्तज़ा साहिबु आहिनि ऐं उनखां अलावा इंतिज़ामिया तक़रीबन तव्हांजी उहो ई आहे जेका अॻु में हुई ऐं हींअर जेका निगरान सिस्टम ते बि इल्ज़ाम इहे लॻनि पिया त उहा B टीम आहे असांखे वाज़े तौरु को अहिड़ो डिफरेंस नज़र न आयो आहे त जेका पोइ हुकूमत आहे जे वञण खां पोइ निगरान हुकूमत आहे उहो वाक़ई न्यूट्रल आहे जेका सूरत हाल असांखे नज़र कोन पई अचे हीअ ज़ाहिरी शो कनि पिया पर जेके ऑफिसर वेठा आहिनि तक़रीबन साॻा ई वेठा आहिनि जेके पोइ ऐं उहे सम्झनि था त जेका असां पीपल्स पार्टी चवणु न कयूं या हिननि सां फिटायूं त हुकूमत अॻी उहो हिननि जी ईंदी त असांखे हिते रहण कोन ॾिनो वेंदो मैं आपकी जानिब आऊँगा मोगरी साहब ने बड़े अहम जो है तरफ ध्यान दिलाया भी है मेरा भी और आपका भी होगा एक कैंडिडेट है पाकिस्तान पीपल्स पार्टी के किसी दोस्त ने बताया कि जो RO और DRO जो लगे हुए हैं उनको गेट तक छोड़ने आया तो उन्होंने खुद कहा कि भाई मैं साबिक वज़ीर तो हूँ ऐसा ना हो कि मीडिया वाले तस्वीर खींच लें तो खुदारा आप बैठ जाएं ये अगर सूरत हाल होगी कि जो इस वक्त पूरे सिंध में जो इलेक्शन कराने जा रहे हैं या इलेक्शन के दिन होंगे
उनके ऊपर इतना असर अंदाज हो रहे हैं ये पाकिस्तान पीपल्स पार्टी के साबका वजीर, तो सर फिर इलेक्शन कैसे होगी? आप समझ रहे हैं फिर जो इल्ज़ाम जीडीए लगा रही है, जो जी जी पीपल्स पार्टी पर एमक्यूएम लगा रही है, नून लीग लगा रही है, तो फिर वो दुरुस्त होगा या फिर ये इलेक्शन के बाद उसी चौराहे पे खड़े होंगे जो आरओ और डीआरओ इलेक्शन होंगे? देखिए, ये इलेक्शन तो ऐसे है ना कि ये इलेक्शन होने से पहले ही मुतनाज़ा हो चुके जी हैं। जो पीटीआई के साथ जो कुछ हो रहा है और जो सूरत हाल है कि वो एक कॉर्नर मीटिंग भी नहीं कर सकते, और पूरे पाकिस्तान में उनके साथ यही हाल है। तो उससे पहले ही अगर जैसे अभी मुगल साहब फरमा रहे थे, बिल्कुल दुरुस्त कह रहे हैं कि कराची में अक्सरियत लोग जो हैं वो पीटीआई को वोट देना चाहते हैं, लेकिन पीटीआई को वोट देने के बाद रिजल्ट क्या निकलेगा वल्लाह आलम, इसके बारे में कुछ नहीं कहा जा सकता। जी और पूरे पाकिस्तान में यही सूरत हाल है। तो एक मुतनाज़ इलेक्शन है। जहां तक सिंध स्पेसिफिक बात है, बिल्कुल दुरुस्त कहा मुगल साहब ने कि इंतजामिया सारी वही है, कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर सारे वही लोग हैं जो पीपल्स पार्टी के लगाए हुए हैं। इलेक्शन बिल्कुल ये जो निगरान हुकूमत है ये पीपल्स पार्टी की बी टीम कहलाती है। फिर बल्दियाती निज़ाम जो है पूरा का पूरा इस वक्त पीपल्स पार्टी के पास है। और बल्दियाती इलेक्शन भी जिस तरह हुए, आप बेहतर जानते हैं कि पाकिस्तान कराची से लेकर इस्लामाबाद तक जी जिससे भी बात करें वो यही कहता है कि खुदा ना खास्ता ऐसा ना हो कि जनरल इलेक्शन जो है कराची के बल्दियाती इलेक्शन जैसे हो जाए। तो जैसे बल्दियाती इलेक्शन हुए और जिस तरह से पीपल्स पार्टी ने अपना मेयर यहाँ पर फिट करवाया, खुदा ना खास्ता अगर ऐसे इलेक्शन होने जा रहे हैं तो फिर रिजल्ट्स भी उसी यानी तरह कि से आपकी आएंगे बातों जैसे से मैं आपको ये कराची में समझूं नजर आए। कि या सिंध के लोग समझें कि ऐसा तो ना होगा कि जैसे मुर्तज़ा वहाब मेयर बन गए और इसी तरह बिलावल भुट्टो प्राइम मिनिस्टर बन जाएं। हाँ, मगर इसका नुकसान बहुत बड़ा है ना। देखिए, अगर तो जेन्युइनली आते हैं तो बहुत अच्छी बात है, लेकिन अगर पब्लिक सपोर्ट के बगैर आएंगे तो फिर होगा क्या? होगा ये कि हम आईएमएफ प्रोग्राम के अंदर हैं, हमारी ग्रोथ 2% है, अगले साल के लिए 2.5% है, जिसका मतलब यह है कि नौकरियां नहीं होंगी, मजीद टैक्स हमें लगाने हैं। इसका मतलब है कि ऐसे फैसले करने होंगे जो आवाम उसको कबूल नहीं करेगी, गैर मकबूल फैसले करने होंगे। फिर एक ऐसी हुकूमत जिसके बारे में यह तासुर हो कि ये हमारे वोट से नहीं आई बल्कि लाके बिठा दी गई है, तो अवाम उसको बर्दाश्त नहीं करते। अगर अवाम अपने वोट से हुकूमत को लेकर आए और हुकूमत उन्हें समझाए कि ये गैर मकबूल फैसले हैं, आप हमारे लिए करना नागुज़ीर है, तो शायद एक तालमेल होता है अवाम का और हुकूमत के दरमियान। मगर जब ऐसी हुकूमत आती है जो कि ला के बिठा दी जाती है, जिसको अवामी हिमायत हासिल नहीं होती, तो वो मुश्किल फैसले जब करती है तो अवामी रद्द-ए-अमल आता है, जिसको आपकी ऑपोजिशन कैश करती है। फिर सड़कों पर निकलते हैं लोग, फिर मुजाहरे होते हैं, हालात खराब होते हैं और फिर वजीर आजम को घर जाना पड़ता है। और आपको पता ही है कि पाकिस्तान में किसी वजीर आजम ने अपना वक्त पूरा नहीं किया। तो जब इस तरह से आप करेंगे तो डेफिनेटली आप साल 1.5 साल की हुकूमत ही मांग रहे हैं, इससे आगे जाने की आपकी नीयत भी नहीं है अगर आप 2 नंबरी करके आना चाहते हैं। बिल्कुल। ज़ुल्फ़िकार हाली भुट्टो साहब, पोइ या जेका इलेक्शन जेके आम चूंडूं थियनि पियूं, जीअं मंसूर मोगरी साहब बि चवनि पिया, मसूद रज़ा साहब, त वाक़िअतनि इहा तव्हांखे ईअं महसूसु थिए पियो, लॻे पियो त इहे इलेक्शन जेके थींदियूं चूंडूं उन खां पोइ वज़ीर आज़म साल ॾेढ ताईं रही सघंदो? इहा बि हिकिड़ो बहस हले पियो सीरियस हल्कनि में, त शायदि इहे इलेक्शन यूं वधि में वधि साल या 2 साल जेको बि वज़ीर आज़म अचे, हिन खां वधीक मुश्किल आहे जो 2 साल खां पोइ वज़ीर आज़म रहे। ज़ुल्फ़िकार हाली भुट्टो साहब, मंसूर मोगरी साहब, इहो सवाल तव्हांजे साम्हूं रखंदुमि। ज़ुल्फ़िकार हाली भुट्टो साहब ताईं मुंहिंजो ऑडियो नथो पहुचे, कोशिशि कयो। त वाक़िअतनि इहो लॻे थो त तव्हांखे जेको इहो बि हिकिड़ो सीरियस हल्कनि में पाण वटि डिस्कस बि थिए पई, ॻाल्हि बि थिए पई, बहस बि थिए पियो, त वाक़िअतनि 2 साल खां वधीक इहे चूंडूं न हली सघंदियूं ऐं इलेक्शन ऐं वज़ीर आज़म स्टैंड न करे सघंदो। ॾिसो, इन में 2 शयूं आहिनि। हिकिड़ो त जेकॾहिं वाक़ई आवाम जहिड़े नमूने सां पंहिंजो वोट ॾियणु चाहे पई, उनजे वोट जो तक़दुस बरक़रार रखियो वियो आहे ऐं नतीजा ईअं ॾिना विया आहिनि जीअं आवाम सम्झे पई। ऐं जेकॾहिं नतीजा उनजे ईअं हूंदा त पोइ यकीननि उहा हुकूमत वधीक अरसो हलंदी। जेकॾहिं ईअं न आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी जे नमूने सां माण्हू खे चूंडाए थो वञे, पोइ उनखे हुकूमत में शामिलु कयो थो वञे, त पोइ यकीननि ॾाढा घणा सवाल उथंदा ऐं इलाही बहस मुबासा थींदा। जीअं मसूद रज़ा साहब चए पियो, मां उनखे सेकंड थो कयां उन ॻाल्हि खे, त पोइ यकीननि माण्हुनि जो एतमाद जॾहिं टुटंदो त पोइ बेचैनी वधंदी ऐं हुकूमत तनक़ीद थींदी ऐं पोइ माण्हू रोडनि ते निकिरंदा त भई हीअ त मुंतख़ब माण्हू आहिनि ई कोन, हिनखे खटायो वियो आहे। जीअं पोइ भेरे 2018 में हमेशह पीटीआई जी हुकूमत खे इहो ई त चयो वियो आहे त तव्हां चूंडियल न आहियो, अणचूंडियल आहियो, सिलेक्टेड आहियो, इलेक्टेड न आहियो। जेकॾहिं हिन भेरे XYZ जेको बि अचे थिए, जेकॾहिं उनजे लाइ बि ईअं थियो त पोइ यकीननि ॾाढो ॾुखियो आहे त उहा हुकूमत बि ईअं सर्वाइव करे सघे। असुलु सवालु इहो आहे त तव्हां चूंडूं कराए छो था?
जे चूंडू करायो था त पोइ अहिड़े नमूने करायो त वाक़ई लॻे त चूंडू आहिनि। ईअं न हुजे त 2 सालनि जे लाइ चूंडू न थियणु खपनि। जेकॾहिं वाक़ई तव्हां थोरे अरसे लाइ चूंडू करायो था, तव्हांखे वज़ीर आज़म चेंज करणा आहिनि, जीअं मसूद रज़ा साहिबु चयो आहे त हींअर ताईं पाकिस्तान में को बि वज़ीर आज़म पंहिंजो टाइम पूरो न करे सघियो आहे। जेकॾहिं सम्झो था 5 सालनि जो पीरियड वॾो आहे त उनखे घटि कयो, कट टू साइज़ करे हुनखे 4 साल कयो। जेकॾहिं तव्हांखे 4 साल वॾा था लॻा त 3 साल कयो, त घटि में घटि माण्हुनि जो इहो एतिराम त थिए, उनजो वोट जो एतिराम थिए त भाउ असां कंहिंखे 5 सालनि जे लाइ वोट ॾियूं था त 5 साल रहणु खपनि। ऐं कहिड़ी बि हुकूमत आहे ख़राबु आहे, जेको कुझु आहे, वरी तव्हां उनखे छॾियो आवाम ते, त जेकॾहिं उनजी कारकर्दगी ठीकु न आहे त आवाम उनखे वोट न ॾींदी। जहिड़े नमूने ॾिसो इमरान ख़ान जो तव्हां ॾिसो त पोइ 2018 में जेके 3 साल गुज़रिया आहिनि, आख़िरी जेके 6 महीना एॾा बदतरीन हुया, एॾा सर्वे हुननि जे ख़िलाफ़ु आया। इमरान ख़ान पाण सॼी काबीना में चयो त अख़बारूं पढ़णु छॾे ॾियो ऐं TV ॾिसणु छॾे ॾियो, बाक़ी सभु कुझु ठीकु आहे। त हुन इहो बाज़ाब्ता बार बार पंहिंजी काबीना खे चयो त असां ते तनक़ीद थिए पई। ऐं जेके सर्वे आया PTI जो हीअं डाउनफॉल हुयो, तव्हां हुनखे टाइम गाग में मोकिले तव्हां हुनखे वरी ज़िंदा करे छॾियो आहे। तव्हांजे ग़लति फ़ैसिलनि जे नतीजे में हुन में साह थो पए। तव्हां हुनखे 5 साल पूरा ॾियो, छॾे ॾियो, माण्हू खे ख़बर पइजी वेंदी। हिन भेरे जेको बि खटे अचे उनखे तव्हां टेन्योर पूरो ॾियो, पूरे टेन्योर खां पोइ आवाम खे छॾियो त उन्हनि खे पाणे आवाम पाणे फिटी करे छॾींदी। तव्हांखे हिते महिनत करण जी ज़रूरत ई न पवंदी, न तव्हां ते आङुरियूं खजनि। सभ खां बेस्ट इहो आहे त ज़ुल्फ़िकार साहब मां तव्हां ॾे ईंदुसि त हिकु त इहो आहे त 15 सालनि जी कारकर्दगी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अव्हां जे साम्हूं आहे। अॼु मरियम नवाज़ साहिबा बि चवे पई त पंजाब में तनक़ीद करण वारो चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो पोयनि 15 सालनि जी पंहिंजी हुकूमत ऐं ख़ासि तौर पे सिंध खे ॾिसे त यकीनन ई अव्हां खे लॻे पियो त जेके कारकर्दगी आहे उहा ओहिड़ी रीति न आहे जहिड़ी रीति जेको आहे सो बिलावल जेका कारकर्दगी पेश करे पियो। ज़ुल्फ़िकार हाले पुट साहब जी। साईं मूंखे कुझु पोर्शन सम्झ में आयो, वरी शायदि लाइन जो मसइलो आहे जी। साईं ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में ही जेको बि दोस्त ॻाल्हियूं पिया कनि न, मां पहिरीं त तमामु एतिराम सां इलाही जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उन्हनि सां इलाही डिसएग्री थो कयां। त ज़ाहिर आहे जेका मुल्क जी सूरत हाल आहे उन में फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, इहे सभु मामला आहिनि पंहिंजी जाइ ते। पर हिन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां जेको बेसिक बुनियादी स्ट्रक्चरल मामला आहिनि उन्हनि में तव्हां गड़बड़ आणे। मिसाल तौरु गुज़िरियल साल लंडन में 4 प्राइम मिनिस्टर तब्दील थिया। सॼी दुनिया में जेको पार्लियामानी डेमोक्रेसी जो मॉडल आहे, उहो मॉडल जेको आहे सो मैनचेस्टर मॉडल आहे, जेको वरितल आहे UK मां। उन UK जे मॉडल वारे मुल्क में ई जिते 400-500 सालनि खां डेमोक्रेसी आहे, उते 6 प्राइम मिनिस्टर तब्दील थिया। भले ॿिन प्राइम मिनिस्टर हर 6 महीने तब्दील थिए। इन जो मतिलबु इहो थोरी आहे त तव्हां सुभाणे मिसाल तौरु जमहूरियत कमु नथी करे त पाण चवंदासीं साईं फ़ौजी आमिर ज़बरदस्त कमु पियो करे, इन करे जमहूरियत मां ई कढो। त 5 सालनि जो हिकिड़ो सॼी जेका बि मुकन्नना जेके पाण चऊं था, पर मसूद रज़ा साहब जेका ॻाल्हि कही तो उन्होंने तो किसी प्राइम मिनिस्टर को टर्नओवर पूरा करने नहीं दिया जा रहा है। डेमोक्रेसी ज़ुल्फ़िकार हाले पुट साहब बेहतर थींदी जॾहिं तव्हां हुनखे अञा डेमोक्रेटिक कंदो, अञा डेमोक्रेटिक कंदो, अञा डेमोक्रेटिक कंदो। तंहिंजे करे पाकिस्तान अञा 20 साल बि मुश्किल सां 25 साल डेमोक्रेटिक सिस्टम्स खे ॾिना आहिनि। पाकिस्तान जो में सभिनी मसइलनि जो हल इहो ई आहे त मुस्तक़िल इलेक्शन थींदा रहनि। हिकिड़ी जेका दोस्तनि ॻाल्हि कई त इंजीनियर था थियनि, जेके माना उनखे सिस्टम हेठि मथे थो करे, उन्हनि खे रोकिजे। बाक़ी डेमोक्रेसी भले 20 प्राइम मिनिस्टर तब्दील थियनि 5 सालनि। पर सर बर्तानिया में त डेमोक्रेसी जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया, जेको रेफरेंस ॾियो पिया, मां ड्यू रिस्पेक्ट मसूद रज़ा साहब इहा पिया ॻाल्हि कनि न त उते त अहिड़ो वाक़ियो न थियो आहे जो प्राइम मिनिस्टर खे रातो राति हैंग कयो वियो हुजे, प्राइम मिनिस्टर खे घर मोकिलियो वियो हुजे। माफ़ कजो, तव्हां मूंखे इलाही घटि टाइम ॾिनो आहे, इन करे मूंखे थोरो आर्ग्यूमेंट करण ॾियो। आउं चवां थो त उते 400 साल लॻा आहिनि डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशंस खे। तव्हां वटि अञा 20 साल बि कोन थिया आहिनि। मिसाल तौरु इहो ई प्राइम मिनिस्टर जेके असेंबली जूं इज़तूं ॾिनियूं, उन प्राइम मिनिस्टर उन ई असेंबली में नो कॉन्फिडेंस अचण खां मना कयो। नो कॉन्फिडेंस अचणु ऐं जमहूरी कानूनी आईनी आहे। भले इमाम खुमैनी खां बि पॉपुलर हुजे इमरान खान, पर नो कॉन्फिडेंस मूव हुन जे ख़िलाफ़ु अचणु फंडामेंटल डेमोक्रेटिक राइट आहे अपोजिशन जो। उनखे हुन सबोटाइज कयो, हिकिड़े फ़ौजी आमिर बि ईअं न करे। त इहे सभु ट्रांज़िशन्स आहिनि। प्राइम मिनिस्टर बि आमिर थी था वञनि, वरी उहे साॻिया माण्हू जीअं मुग़िरी साहब जो पॉपुलर थी था वञनि। हिन वक़्तु ॾिसो हुन पॉपुलरिटी जो ग्राफ किथे आहे।
16 महीननि में प्राइम मिनिस्टर खे हटायो बि वञे थो। अपने ख्याल में हिनखे इहो इन ई हलंदो सिलसिलो अञा कुझु वक़्तु। हिन जो हल हिकिड़ो ई आहे, अनइंटरप्टेड इलेक्शन। का बि हिकिड़ो बि तकेड़ो न हुजे मुल्क में जितां जो वोटर चवे दादा मूं वोट हिकिड़े खे ॾिनो, नतीजो ॿिए जो आयो। एॾी अनइंटरप्टेड थी इलेक्ट्रोल प्रोसेस थियो पाकिस्तान में। ऐं चवां थो पाकिस्तान जा 80% मसइला हल थी वेंदा। तव्हां पाण ॾिसो त हिते असां वटि कीअं था सिस्टम हलायूं, केरु माण्हू कंहिंखे थो क्लियरेंस ॾे, तूं एमपी थींदे, तूं इन प्रोसेस ते ॻाल्हाइजे, हुनखे एक्सपोज कजे। ज़ुल्फ़िकार साहब, बाक़ी डेमोक्रेटिक ठीकु इंस्टीट्यूशन आहे, जो रोल इन ई हलंदो। ठीकु आहे, मुंहिंजी इहो त ज़ाती हलंदो राय ई आहे। आहे। पर हाणे मां आख़िरी सवाल जेको आहे जंहिंसां मूं रखां पियो त उहो वॾो अहम आहे। सॼी सिंध में जेके नुमाइंदा आहिनि चूंडूं विढ़ण लाइ, यकीनन फ़ैसिलो आवाम कंदो, पर हिन चूंडुनि जो जेको बि फ़ैसिलो अचे, नतीजो अचे, उहो त छा सभिनी खे क़ाबिल क़बूल हूंदो, या वरी उहे इल्ज़ाम जी सियासत हूंदी त न ऐं ही आर ओ DRO इलेक्शन थिया आहिनि ऐं चूंडूं सही न साईं थियूं? ॾिसो, मूं तव्हां बि कवर पिया कयो, सभु सीनियर दोस्त आहियो। 85 खां इलेक्शन ॾिसो पिया पाण पाकिस्तान में। 5000 वोट खणण वारो बि चवंदो आहे 1.5 लख वोट वारे खां साईं इन खां मुंहुं खटियो पिए, पर मूंखे पोइ वरी मैनेज करे हाराए छॾियो। त इहा अनसर्टनिटी ऐं इहो हिकिड़ो डाउट त इलेक्शन में कंहिंखे वोट पवे थो, खटे केरु थो, अनाउंस केरु थो थिए, इहे अनसर्टनिटीज़ रहंदियूं। ऐं इलेक्शन अगरि थी विया त ज़ाहिर आहे इलेक्शन जो जेको हाणे मोमेंटम ठहे पियो आफ्ताब साहब, ऐं जेको मूं 3 ॾींहंनि खां मोमेंटम 4 ॾींहंनि खां ॾिठो आहे, मूंखे बिल्कुलु माना 2018 ऐं इहे 2013 या उन खां पहिरीं जेके बि इलेक्शन थिया आहिनि उहो मोमेंटम नज़र पियो अचे। तव्हां ॾिसो, जंहिं माण्हू लाइ चयो त घरां ई न निकिरी सघंदो, उन ननकाना साहिब में ॾिसो 40-50 हज़ार माण्हुनि जो क्राउड गॾु कयो आहे। नवाज़ शरीफ़ तहरीक इंसाफ़ हेॾे प्रेशर जे बावजूदि बि वधि में वधि जेको रिज़ॉल्व आहे, जेका कमिटमेंट आहे, जेको जहिड़ो आहे उन्हनि जे वोटरनि, वर्करनि ऐं सपोर्टरनि में तव्हां ॾिसो त सही, एॾो आज़ादु कैंडिडेट सॼे मुल्क मां ऐं सॼो ॾींहुं जहिड़े में आहे। त इहो उन पार्टी जो हिकिड़ो रिज़ॉल्व आहे। बिलावल पंहिंजे मुल्क लॻो पियो आहे, हर सूबे NP लॻी पई आहे। तव्हां KP जा हिते बलोचिस्तान जा क्लिप खणी ॾिसो, चेक ॾेई सभु लॻा पिया। त मोमेंटम ठही वियो आहे ऐं इलेक्शन ॾांहुं मामिलो वञे पियो। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त नतीजा जेके बि ईंदा सियासी पार्टियूं एक्सेप्ट कंदियूं ऐं किसे खे अॻियां वधाईंदियूं। ठीक है मसरूर साहब, मैं आपकी जानिब आऊँगा। एक तो ये है कि पंजाब पे इस वक्त फोकस है यकीनन सारी सियासी जमातों का, क्योंकि सबसे बड़ा सूबा भी है और वहाँ से सीटें लेना भी बड़ी ज़रूरी होती हैं। जिस तरह से जुल्फ़िकार हाले पोटो साहब कह रहे हैं कि ननकाना साहब का जो जलसा था बड़ा अहम था, 50,000 से ज़्यादा क्राउड, अगर मियाँ साहब जिसके लिए कह रहे थे वो नहीं आ सकता, तो ये जमहूरी अमल जो है बड़ा अच्छा है कि सब सियासी जमातें ग्राउंड पे होनी चाहिए, क्योंकि जब ग्राउंड पे होंगे तभी कुछ ना कुछ नतीजे हासिल होंगे। मगर उसके बावजूद इस वक्त जो पंजाब में जिस तरह से JUFA, बिलावल भुट्टो और PMLN ने टारगेट किया हुआ है, दीगर सूबों में उस तरह से सरगर्मी नज़र नहीं आ रही, सिंध में, KP में, बलूचिस्तान में। जी, मुझे लगता है कि सभी सियासी जमातों को पता है कि ये इलेक्शन जिस तरह से हो रही, इसके बाद होना क्या है, और इसके बाद शायद फिर उन्हें किसी कैंपेन में जाना है, तो ये शायद उनको अंदाजा है। अभी जुल्फ़िकार साहब जो बातें कर रहे थे बड़ी जबरदस्त, मैं उसकी आखिरी बात से तो बहुत ज्यादा इत्तेफाक करता हूँ कि मुसलसल इलेक्शन होने चाहिए। लेकिन जहां हम अपने मुल्क को बरतानिया की जमहूरियत के साथ या किसी भी जमहूरियत के साथ मिलाते हैं, तो यहाँ हमें ख्याल रखना चाहिए कि पाकिस्तान का स्टेटस, अगर आप पाकिस्तान को गूगल करके सिर्फ देखें तो पता लगता है कि ये जमहूरियत नहीं है, और हम खुद मानते हैं कि पाकिस्तान जमहूरियत की तरफ सफर कर रहा है। तो पाकिस्तान में जमहूरियत नहीं है। अगर तो इलेक्शन में तमाम जमातें होनी चाहिए, ये आर्गुमेंट है, तो इलेक्शन तमाम जमातें होनी चाहिए ना। इस वक्त सारी जमातें इलेक्शन में नहीं है, और पाकिस्तान में ये रहा है कि कोई जमात होती है और कोई इलेक्शन से बाहर होती है। इस दफा भी ऐसा ही, और इस दफा शिद्दत कुछ ज्यादा मालूम हो रही है। दूसरी बात ये कि ऐसे इलेक्शन करवाने के बाद क्या हम अपने माशी मसाइल पर, क्योंकि देखें हमें प्राइवेटाइजेशन की तरफ भी जाना है, हमें बहुत अहम फैसले करने हैं। अगर हमें माशी बहरान से निकलना है तो वो फैसले हम कैसे कर पाएंगे, कैसी हुकूमत होगी, क्या वो इलेक्शन के नतीजे में हुकूमत आएगी, तो कई सवालात मौजूद हैं। कई सवालात मौजूद हैं। मोगरी साहब, पंजाब में जो कुछ हो रहा है, जी देखिए जी पंजाब का सर बताए तो फिर मैं मोगरी साहब से तरफ जाऊं, वाइंड अप की तरफ। जी सर। जी, मैं पंजाब के बारे में सिर्फ यही अर्ज करना चाह रहा था कि पंजाब में इस वक्त जो मेरी इत्तलात है, जो मैंने वहां पर लोगों से बात की है, वहां पर खुद नून लीग को बड़ी मुश्किलात पेश आ रही है। तो ऐसे में पीपल्स पार्टी जिसकी 15 साल की कारकर्दगी का जिक्र हम सब कर सकते हैं और हम सबके सामने मौजूद है, वो पंजाब में जाकर जब ये कोशिश कर रही है तो उसको वहां पर पजीराई मिल जाए और उसको वोट भी मिल जाए, तो ये मेरे लिए बड़े अचंभे की बात होगी।
कि वहां पर आपने कभी कभी परफॉर्म अपने सूबे में परफॉर्म नहीं किया और आप वहां पर जाके वोट मांग रहे हैं। सही। मोगरी साहब, नून लीग को वहां पर सिंध में वोट नहीं मिल रहा, नून लीग को आईपीपी के साथ इत्तेहाद करना पड़ रहा है। जी 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 मोगरी साहब, आफ्ताब साहब, मां हिकिड़ो पॉइंट एड कयां जे अधु सेकंड मूंखे ॾियो। थोड़ो जल्दी मां वाइंड अप जी तरफ़ थो वञा। जी 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 ज़ुल्फ़िकार साहब। जी साईं, ॾिसो मां वरी थो रिपीट कयां, साईं जी मां ॻाल्हि ॿुधी त जेका पॉपुलर सेंटिमेंट आहे न, उहा ॿी शइ आहे। प्लीज़ थोरी ऑब्जेक्टिव एनालिसिस कयो, सब्जेक्टिव न थियो, इमोशनल न थियो। जेका पॉपुलर सेंटिमेंट आहे उहा ॿी शइ आहे, इलेक्शन डे जी जेका साइंस आहे उहा ॿी शइ आहे। मिसाल तौरु हींअर सॼी सिंध में तव्हां सर्वे कयो न, त सॼी सिंध में तव्हांखे लॻंदो त पीपल्स पार्टी हिकिड़ी सीट बि न पई खटे। ठीकु आहे। पर तव्हां जेकर हींअर कैंडिडेट वाइज़ तव्हां इलेक्शन जी डायनामिक्स ॾिसो, इलेक्शन डे जी पॉलिटिक्स ॾिसो, त तव्हांखे जेको सॼो रूलिंग जेको प्रोसेस अहिड़ो ठाहे छॾियो आहे जंहिंमें 300 पोलिंग स्टेशनूं, उन में पोइ लाठड़िया बि खपनि, झेड़े वारा बि खपनि, बिल्कुलु। वोट फिटाइण वारा बि खपनि, मानी ज़ुल्फ़िकार आणण साहब, वारा बि खपनि। प्रोग्राम जो वक़्तु इहा जेका बिल्कुलु हाउसकीपिंग मूंखे आहे, इहा इंतहाई बार-बार चए ख़तरनाक थो आहे। जो प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी तव्हां वियो आहे। हीअं लिखी छॾियो आहे तव्हांजे प्रोग्राम में, चवां थो त नवाज़ शरीफ़ खां अॼु बि उहो जेको हाउसकीपिंग वारो बेस आहे, का पार्टी नथी कटे सघे। चलो, वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार हालेपटो साहब, अवां वक़्तु कढियो मोमेंटम मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ, अवां जी वॾी महिरबानी। ऐं इन सां गॾोगॾु मसूद रज़ा साहब, अवां जी वॾी महिरबानी, आपका बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम पे। मुगरी साहब, अवां जी बि वॾी महिरबानी, अवां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम में। तय आहे त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे। फ़ैसिलो अवां खे, मूंखे ऐं धरती धड़ियुनि खे करणो आहे। त छाकाणि त ईंदड़ इलेक्शन में जॾहिं वोट ॾींदासीं त घटि में घटि इहो सोचूं त ईंदड़ वक़्त में जंहिंखे वोट ॾियूं था उहे ऐवान में वञी इन धरती धड़ियुनि जे लाइ, मुंहिंजे लाइ, अवां जे लाइ कुझु कंदा या न कंदा। आफ्ताब मोगरी इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।